सदर डॉक्टर आरिफ अलवी एंड गवर्नर इमरान इस्माइल जाम नवाज़ अली में जीटी अगवान जाम जुल्फ़िकार अली जे मांझांदे में शिरकत कई, जिते सदर डॉक्टर आरिफ अलवी ऐं गवर्नर इमरान इस्माइल सां ज़िले सागर सां वास्तो रखंदड़ जीडीए MPs वरियाम फ़कीर ख़ासकली, नंद कुमार गोकलाणी, हाजी खुदावश राजड़, मोहम्मद ख़ासकली समेत चूंडियल ऐं टिकट होल्डर बंद कमरे में मुलाक़ात कई। हिन मौक़े ते जीटीए MPs सिंध में पीपी पारां बरसात मुतासिर इलाक़नि खे नज़रअंदाज करण बाबति शिकायतूं पिण कयूं, जंहिं बाद जीटीए अगवान जाम जुल्फ़िकार अली आजाणी खे ख़िताब कंदे सदर आरिफ अलवी खे चयो त सिंध में बरसात में जेको नुक़सान थियो आहे, पीपी हुकूमत सियासी इशू ठाहे पंहिंजे मनपसंद इलाक़नि में कमु करे रही आहे। सिंध के वफ़ाक़ तरफ़ां खरबे रुपया मिला जेके करप्शन में हलाया हुआ, जंहिंजो कड़ो एहतिसाब थियणु घुरिजे। आज भी अब ये फीलिंग उभरती आ रही है कि सिंध लावारिस है, तो मेहरबानी फरमा के इस चीज़ को एड्रेस किया जाए। इन मौके ते डॉक्टर आरिफ अलवी ख़िताब कंदे चयो त सिंध का बि लावारिस नाहे। एहसास प्रोग्राम तहत मुल्क जे 1 करोड़ 70 लख ग़रीब आवाम खे रक़म ॾिनी वई। सिंध जे जंहिं इलाइक़े मां गैस ऐं तेल निकिरे थो, उन इलाइक़े खे रॉयल्टी मिलणु घुरिजे। हुनजे त पीपल्स पार्टी या वफ़ाक़ खे हिक ॿिए सां गॾिजी सहकार करणु घुरिजे त जीअं मुल्क खुशहाल थी सघे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk